अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे तव्हां ठीकु ठाक हूंदो। दोस्तों, असांजा त हाल ॾिसो था पिया, असांजे माना ॻोठ में सॼो गोॾ अची वियो आहे। गोॾे जी सूरत हाल आहे, सॼो पाणी बीहजी वियो आहे। मुकमल तौर ते असांजो ॻोठ मीर खान रेंज सफ़ा मुकमल तौर ते माना तबाह थी चुको आहे। घरनि में पाणी बीठो आहे, घर किरी पिया आहिनि, रही पिया आहिनि, फसल सफ़ा तबाह थी विया आहिनि। को बि माना न आहे बचो, न को MP आयो आहे, न को MNA आयो आहे, को बि ज़ाहिर न आहे। माउंटन जे महिल हर को ज़ाहिर आहे, हर को भॼंदो थो अचे। हिन महिल माना को बि ज़ाहिर न आहे। असांजे वॾो पाणी माना बीहजी वियो आहे, अञा वधे थो, माना खुटे नथो। वधीक फ़क़ीर सां हाल वाल कयूं था, फ़क़ीर बि टे कॾहिं वेठो आहे। फ़क़ीर ॾे हाल वाल पाणीअ जो, बाबा वधे थो खुटे थो। पाणी वधे थो बाबा, 3 फुट पाणी रोड ते बीहजी वियो आहे। ॾिसो, हे असांजो रोड आहे, माना हिन जे मथां ई केतिरो पाणी बीठो आहे। हिन जे रोड जे मथां बि फुट पाणी त बीठो आहे न बाबा। हा, अञा मथे ॾेखारिजे, अञा बि मथे थो ॾेखारे, पर त जो फुट था चऊं। हाल फ़िलहाल माना खुटे थो पाणी या वधे थो? वधे थो, खुटे काढूं थो, मथो पाणी ईंदो थो अचे न बाबा। हा, ॾिसो हिन महिल थोरी माना को बि असांजे माना ज़ाहिर न आहे, को बि ज़ाहिर कोन थियो आहे। जायूं दायूं कुल टही वियूं आहिनि। ॿियो त न मन बि न आहिनि बचा, मन बि न आहिनि बचा। इहो ई असांजो हाल आहे। हिन महिल ताईं को ज़ाहिर कोन थियो आहे। अला हयाती ॾियनि। तव्हांजी बि अची ॾाढ़ी आहे, कॾहिं को ॾिठो हेॾो पाणी? न न, असां पंहिंजे ज़िंदगीअ भर हेॾो पाणी कोन ॾिठो आहे। मूंखे सूरत हाल वॾो ॾुखियो नज़र थो अचे। हा बाबा, को बि हिते माना चक्कर ते न अलाए काॾे MP या अलाए काॾे माउंटन जे महिल ज़ाहिर हुया न फिरी। माउंटन जे लाइ त सभु कुझु ज़ाहिर आहे, पर हाणे असां ॿुधूं था त कोई ज़ाहिर न आहे। को फसल हिते को बचियो? फसल का शइ बि न बची आहे, हर शइ हली वई आहे, हर शइ तबाह थी वियो आहे। हर शइ बोझ साड़े छॾियो असांखे।